हज़रत इब्राहीम बिन अदम जी विलादत जूं अजीब हालतूं। हज़रत अहमद अब्दुल्ला अल मुक़द्दिसी फरमाए थो त हज़रत इब्राहीम बिन अदम रज़ी अल्लाह ताला अन्हु जो शरीक सफ़र रहियसि। मूं हज़रत खां संदन शुरूआती हालत पुछी। फरमायाऊं त बाबा हिकु ॾींहुं आऊं पंहिंजे सल्तनत में मथां महल में वेठो हुअसि। मुंहिंजा ख़ासि मुंहिंजे मथे वटां अॻियां पोयां बीठा हुआ। मूं दरी मां ॾिठो त अंगण में हिकु फ़क़ीर वेठल नज़र आयुमि, जंहिंजे हथ में सुकल मानी हुई। फ़क़ीर उहा पाणी में भिॼाए लूण सां खाई रहियो हो। मूं उनखे उहो कमु कंदे ॾिठो। खाइण खां पोइ थोरो पाणी पीताईं ऐं अल्लाह जी साराह ऐं शुक्र बजा आंदाईं। पोइ उते ई सुम्ही रहियो। मुंहिंजी दिलि में अल्लाह इहा ॻाल्हि विधी त आऊं उन जी हालत ते थोरो सोचां। मूं पंहिंजे ग़ुलाम खे चयो त जॾहिं हीउ जाॻे त हिन खे मूं वटि वठी अचिजां। जॾहिं हू निंड मां उथियो, उनखे ग़ुलाम चयो त ए फ़क़ीर, तोखे हिन महल जे मालिक ॻाल्हियुनि करण लाइ घुरायो आहे। बिस्मिल्लाह तवक्कलतु अलाल्लाह वला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलियुल अज़ीम चई ग़ुलाम सां गॾु हलियो आयो। मूंखे ॾिसी सलाम कयईं। मूंखे सलाम जो जवाबु ॾिनो ऐं वेहण लाइ अर्ज़ु कयोमांसि, जंहिं तो हू वेही रहियो। जॾहिं हू वेही पुरसुकून थियो तॾहिं मूं चयोमांसि त तूं बुखियो हुएं, मानी खाइण सां तुंहिंजी बुख ख़तमु थी। पोइ सवाइ कंहिं रंज ग़म ॾुख जे आराम कयई। चयईं त हा। उन वक़्तु आऊं पंहिंजे नफ़्स ॾांहुं मुतवजा थियुसि ऐं उताब सां खेसि चयुमि त ए नफ़्स, आऊं दुनिया खां वठी छा करियां? ए नफ़्स, छा तूं उन शइ ते किनायत ऐं सब्र करीं आहे जेका फ़क़ीर खे तो मिलियल ॾिठी? उन वक़्तु ई मूं अल्लाह खां तौबा करण जो इरादो पको कयो। जॾहिं ॾींहुं गुज़रियो, राति थी त मूं ऊनी कपिड़ा थुल्हा पाता ऐं ऊनी थुल्ही टोपी बि वॾे उघाड़नि पेरनि अल्लाह ॾांहुं वयसि। थोरो अॻिते मूंखे हिकु सुठनि कपिड़नि पातल माण्हू मिलियो, जंहिंमां ख़ुशबू पई आई। मूं उन सां मिली सलाम कयो ऐं हथु मिलायो। हुन जवाबु ॾिनो ऐं चयईं त ए इब्राहीम, केॾां थो वञीं? मूं चयो त अल्लाह खां भॼी वरी उन ॾांहुं वञी रहियो आहियां। मूंखे चयईं त छा तूं बुखियो आहीं? मूं चयोमांसि त हा। हुन शेख बीही 2 रकातूं नमाज़ पढ़ियूं ऐं मूंखे बि चयईं त तूं बि मूं वांगुरु 2 रकातूं नमाज़ पढ़। पोइ मूं बि नमाज़ पढ़ी। पोइ पासो फेरे मुड़ी ॾिसां त शेख जे भर में खाधो ऐं थधो पाणी पियो आहे। मूंखे चयईं त अधम जा पुट, अची मानी खाओ ऐं अल्लाह जे उन फज़ल जा शुक्र बजा आण। मूं अॻिते वधी मानी खाई ढो कयो, पर खाधो ओतिरे जो ओतिरो ई पियल हो। पोइ उहो पाणी पीतो ऐं अल्लाह जा शुक्र बजा आंदा। पोइ शेख मूंखे चयो त ए अधम जा पुट, अकुल ऐं फ़हम खां कमु वठ। उन कम में जल्दी न कर, छो त जल्दी शैतान ॾांहुं वठी वेंदी आहे। ऐं इहो सम्झी छॾ त हक़ ताला जॾहिं कंहिं बहाने सां भलाई करे थो त उनखे पंहिंजे लाइ बरग़ज़ीदा ऐं पसंदि कयल बनाए थो ऐं उनजे क़ल्ब में पंहिंजे क़ुदस ऐं पाकाई जो ॾीओ रोशन फरमाए थो। जंहिं करे बंदो हक़ ऐं बातिल में फ़र्क़ु ॼाणे थो ऐं उन सां ई पंहिंजे नफ़्स जा ऐब फसे थो। आऊं चाहियां थो त तोखे अल्लाह ताला जो इस्म आज़म सेखारियां। पोइ जॾहिं बि तोखे उञ या बुख लॻे त इस्म आज़म जे वसीले अल्लाह ताला खां दुआ घुरीं त अल्लाह ताला तुंहिंजियूं बुखूं उञूं लाहे छॾींदो। ए इब्ने अदम, जॾहिं बि बुज़ुर्गनि ऐं अब्दालनि जी सोबत में वेहीं त पाण खे उन लाइ ज़मीन बनाए छॾ ऐं जीअं हू तोखे पेरनि में लताड़िन। उन ते कावड़ न कर, छो त हक़ ताला उन्हनि जे नाराज़ हुअण ते ग़ज़ब में अची वेंदो आहे, पर उन्हनि जी रज़ामंदी सां राज़ी थी वेंदो आहे। पोइ हुन मूंखे उहो इस्म आज़म ॿुधायो ऐं चयईं त मूं तोखे अल्लाह हयो क़यूम जे हवाले कयो। पोइ फ़ौरन ग़ाइब थी वियो। एतिरे में मूं वरी हिकु ख़ुशि लिबास, ख़ूबसूरत ऐं ख़ुशबूदार जवान ॾिठो। मूं उनखे सलाम कयो। उन बि जवाबु ॾिनो ऐं पुछाईं त ए इब्ने अदम, तोखे कहिड़ी ज़रूरत आहे? हिन सफ़र में तूं कंहिंसां मुलाक़ात कई? मूं वराणियो त अहिड़नि सिफ़तनि वारे शख़्स सां मिलियसि। उन ते ही जवान एतिरो रुनो जो मूंखे बि रोइणु अची वियो। मूं पुछियोमांसि त तोखे कसम आहे अल्लाह जो, ॿुधाए त उहो शख़्स केरु हो ऐं तव्हां बि केरु आहियो? फरमायाईं त उहो शख़्स मुंहिंजो भाउ इलियास अलैहिस्सलाम हो ऐं आऊं अबू अल अब्बास ख़िज़र अलैहिस्सलाम आहियां। इहो ॿुधी आऊं ॾाढो ख़ुशि थियुसि। उनखे सीने खां लॻायुमि ऐं खेसि ॿिन्ही अखियुनि जे विच में चुमी ॾिनमि
ऐं हथ मिलाए दुआ लाइ अर्ज़ु कयुमि। पोइ उन साबित क़दम रहण जी ऐं असमत लाइ दुआ कई, पोइ ग़ाइबु थी वियो। पोइ न मालूम त केॾांहुं वियो। उहो आहे मुंहिंजो शुरूआती हाल।